राजस्थान सिंधी अकादमी जी इन साल जी आख़िरी अदबी गोष्ठी में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। असां ॾिसूं था त मौसम बि असां ॾाढो ख़ुशगवार आहे ऐं असां सभु ख़ुशनुमा चहिरा ख़ुशनुमा सूरतूं हिक ॿिए खे मिलूं पिया, ख़ुशी ज़ाहिर कयूं पिया। ऐं असांजे विच में दादा रंगानी जी बि मौजूदु आहिनि, त मां अॼु जी गोष्ठीअ जी सदारत करण लाइ तव्हांखे नींड थी ॾियां। दादा रंगानी अचो ऐं सदारत जी कुर्सी संभालियो। महिरबानी। अॼु तमामु विद्वान सुहिणा अदीब असांजे विच में मौजूदु आहिनि। त सभिनी खां पहिरीं ऐं सब्जेक्ट्स सुठा सुठा पंहिंजा खणी विद्वता वारा पेपर्स ठाहिया आहिनि। त सभिनी खां पहिरीं मां सदर साहिब जी इजाज़त सां अर्ज़ु थी कयां डॉक्टर सुरेश बबलानी खे त हू अची पंहिंजो विषय जेको आहे सिंधी नसुर जो अबो मंघाराम मलकाणी ते पंहिंजो पेपर पढ़नि। सुरेश बबलानी। मानवाड़ा सदर साहब, साईं गोकराणी साहब, मोरवाणी साहब, प्यारे प्यारे भेनरों, मुझे अॼु जे हिन अदबी गोष्ठीअ जो जेको सब्जेक्ट आहे सिंधी नस्र जो अबो प्रोफेसर मंघाराम मलकाणी। मंघाराम मलकाणी साहिब जो जन्म 4 दिसंबर 1896 हैदराबाद शहर में उद्धाराम शेवकराम खुदाबादी आमिर जे घर में थियो। संदसि पिता ई न पर ॾाढो बि पढ़ियलु लिखियलु हो। एतिरे क़दुरु जो संदसि ॿिनि फुफियुनि न रुगो संस्कृत जी पर अंग्रेजीअ जी शिक्षा बि वरिती हुई, जिन खे राज ऋषि दयाराम गिदूमल ऐं साधु हीरानंद घर में अंग्रेजी ऐं संस्कृत पढ़ाइण ईंदा हुआ। संदसि पिता उधाराम इंसानियत पसंदि ज़मींदार हो। संदसि पिता तंहिं वक़्त में शादी उन छोकिरीअ सां कई हुई जंहिंखे हू पसंदि कंदो हो, यानी 1853-1852 जी आहे, जंहिंखे हू पसंदि कंदो ऐं मोहे थो। मंघाराम जमींदार उधाराम जो मुर्बी पुटु हो। मंघाराम जो नंढो भाउ आलिमचंद ऐं नंढी भेण गुडी हुई। संदसि माता जो देहांत जॾहिं पाण 10-12 वरनि जो हो तॾहिं थी वियो त संदसि पिता साहिब ॿी शादी कई ऐं मंघाराम खे माटेलियूं 4 भेनरूं ऐं हिकु भाउ हो। मंघाराम जी पढ़ाई गवर्नमेंट हाई स्कूल हैदराबाद में थी। स्कूल में खेसि नाना गुलाम अली ख़ान जी सोहबत मिली, जंहिं खेसि अंग्रेजी ॻाल्हाइण सां गॾोगॾु अंग्रेजी साहित्य में रुचि पैदा कई। ॿियो मास्तर वलीराम आयलमल थदाणी खेसि राग ऐं क्रिकेट में रुचि पैदा कई। हिन साहिब ई खेसि आखाणियूं ऐं नावेल ॿुधाया, जंहिंखां मुतासिर थी बालक मंघाराम साहिब उपन्यास जो हिकु अध्याय जा 25 पन्ना लिखी ॾेखारिया। मास्तर साहिब इहे पन्ना फाड़े फिटी करे छॾिया ऐं खेसि चयईं किताब इहे न लिखवाए। कंहिं शागिर्द जा 25 पन्ना अध्याय जा फाड़े छॾजनि त उनखे छा महसूसु थींदो। अॼु जे टाइम में केरु हिकु अखर बि करेक्शन करे ॾिए त चवंदो छा तूं मूंखां वधीक ॻाल्हाए माई छा। पहिरीं घणा वधीक सिंधी किताब पढ़, मिटनि माइटनि ऐं दोस्तनि खे सिंधीअ में खत पट लिख, गॾोगॾु सवला अंग्रेजी उपन्यास पढ़णु शुरू कर। जॾहिं कॉलेज में वञी तॾहिं कंहिं दिलचस्प अंग्रेज़ी नाविल तां तर्जुमो कजांइ। अंग्रेजीअ जी केतिरी असांजे मथां हावी हुई उहो ई ॾेखारे थो पियो। मलकाणीअ कॉलेज में वञणु शर्त बराबरि रेनॉल्ड्स जे उपन्यास जो तर्जुमो करे गुम थियल संदूकड़ी नाले सां छपाराए पधिरो कयो। मंघाराम स्कूली मास्तरनि खां अलावा साधु हीरानंद, राजऋषि दयाराम, दीवान कौड़ोमल चंदनमल जेको सिंधी नस्ल जो हिकु थंबो बि हो, मां हिकिड़ो हो उहो दीवान कौड़ोमल चंदनमल संदसि पीउ जो दोस्त हो ऐं घर जे वेझो ई रहंदो हो। लुगत नवीस परमानंद मेवाराम संदसि मासात बि हो ऐं संदसि दोस्त बि हो। ऐं संदसि नाने जो सौट काको भेरूमल मेहरचंद आडवाणी, माना सिंधी साहित्य जा जेके बि वॾा हुआ उन्हनि जे पूरे घेरे में हो ऐं पाण उनजे विच में हो।
इन्हनि जो सभिनीनि जो हिन जे मथां असरु थियो। संदसि घर जे पासे में ई ब्रह्म समाज जो मंदिर हो, जिते मशहूरु भगत रूपचंद जा गीत हू ॿुधंदो हो, जो खेसि बि ॻाइण जो घणो शौक़ु हो। इन इहे शौक़ु ऐं सुहिणी शिकिल जे करे नाटकनि में पाठ करण जो मौक़ो बि खेसि मिलंदो रहंदो हो। 6हें दर्जे में हिन साहिब नायिका जो चरित्र बख़ूबी निभायो। पहिरियों जेको चरित्र हिन कयो आहे उहो जनानो कयो आहे ऐं हुन में हीरोइन ठहियो आहे नाटक में। अहिड़ी तरह विद्यार्थी जीवन में हिन साहिब नाटक कला जो शौक़ु पाइण सां गॾु हिकु संजीदे ऐं अकुलमंद साहित्यकार जा गुण बुज़ुर्गनि सां गॾु रही करे पाता। मंघाराम मैट्रिक में सॼी सिंध में चौथों नंबर ऐं पंहिंजे स्कूल में अंग्रेजी ऐं इतिहास में पहिरियों नंबर हासिलु कयो हो। कॉलेज जी शिक्षा हिन साहिब डीजे सिंध कॉलेज कराची मां वरिती। हिन जे पिता साहिब बि 1886-87 में शुरू थियल इन ई कॉलेज मां ई शिक्षा हासिलु कई हुई। कॉलेजी जीवन में मलकानी साहिब विद्यार्थी राजनीति में बहिरो वरितो ऐं प्रोफेसर साहिब सिंह शहाणीअ खे कॉलेज जे प्रिंसिपल थापण जी मुहिम जो अॻवान रहियो। संदसि पिता बुजुर्ग अवस्था में पहुची चुको हो, तंहिंजी इच्छा हुई त मुरबी पुट जमींदारी संभाले ऐं संदसि शादी भी करायाई। मंघाराम खे संदसि प्यारे मास्तर साहिब सिंह शहाणीअ भरे क्लास में महणो ॾिनो त तूं जल्द ई पाण खे गृहस्थी बणाए छॾियो। मंघाराम शादी करण खां पोइ बि कॉलेजी जीवन में पंहिंजनि सरगर्मियुनि खे दौरम रसाइण न ॾिनी। साहित्य तरफ़ चाह मलकानी साहिब जो लालचंद अमर निनेमल ऐं ॼेठमल परसराम पारां बर्पा कयल सिंधी साहित्य सोसाइटीअ जे मोहरती इजलास में पियो, जंहिंमें मिर्ज़ा कलीच बेग ऐं ॿियनि सिंधियुनि बि पंहिंजियूं तकरीरूं ॾिनियूं हुयूं। चवनि था त तंहिं टाइम में घणो करे सिंधी बि जेको आहे उहो अंग्रेजी में तकरीरूं कंदा हुआ, पर हीअ पहिरीं ई सोसाइटी जी मीटिंग हुई जंहिंमें सभिनी तकरीर सिंधीअ में कई हुई। तंहिं ते ई हिन साहिब उते महावारी रसाले जो चंदो भरियो ऐं उतां जो मेंबर थी वियो। 1919 में मलकानी साहिब BA पास करण खां पोइ पिता जी आज्ञा मञी हैदराबाद जे वेझो टंडे मोहम्मद खान में, जिते संदन बनियूं हुयूं, अची करे ज़मींदारी संभाली हुई। हिते कुदरती नज़ारनि खे पसण सां गॾु संदसि साहित्य तरफ़ रुझान वधियो। हिते हिन साहिब शाह अब्दुल लतीफ़ जे रसाले ऐं गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर जी किताब गार्डनर जो अभ्यास कयो। हिन साहिब शाह जे 100 खट बैतनि जो अंग्रेजी में तर्जुमो कयो, जंहिंजी साराह जा ढुक मिर्ज़ा कलीच बेग बि भरिया हुआ, पर इहे बैत छपजी पधरा थी न सघिया। ऐं गार्डनर किताब मां कुझु गीत हुन तर्जुमो करे ॼेठमल जी मैगज़ीन रूह रिहाण में 1922 जे कुझु पर्चनि में छपराए पधरा कया। इन बैदि हिन साहिब पूरे गार्डनर किताब जो तर्जुमो करे वरितो। मलकानी साहिब इन जी किताब खे पंहिंजी गीता करे मञींदो हो ऐं इहो किताब हिन प्रीत जा गीत नाले सां छपराए पधरो कयो हो। इहो तर्जुमो नज़माने नसर जे रूप में थियो, जेको तंहिं वक़्तु सिंधीअ में पहिरियों दफ़ो हो। किताब जे मुहाग में मशहूरु लेखक भेरूमल महरचंद लिखे थो, टैगोर जे शाइराणे ख़्याल खे सिंधीअ में आणण में कमु थो खपे। मिस्टर मलकाणीअ खे इन्हीअ करे जस आहे जो असलू का ख़्याल क़ाइमु रखिया अथसि। ॿोली जेका कमु आंदी अथसि सा बि रवि बाबूअ जे शाइराणे नमूने जी आहे, जंहिंखे भली त को नज़्म सां नसर सां ॿिन्ही जो जोड़ मेल कोठे। अहिड़नि उम्दनि किताबनि जी सिंधीअ में घणी घुर्ज आहे। मलकानी साहिब जी साहित्य यात्रा ईअं शुरू थी वई हली। टैगोर ऐं संदसि भेण यानी टैगोर जी भेण गौशाला टैगोर जी हिकु कहाणी बि हिन साहिब सिंधीअ में तर्जुमो करे छपाई हुई। 1920 में खानचंद दरियाणी, जेको मलकानी साहिब जो हमक्लासी बि हो, तंहिं ते ॾेती लेतीअ ते लिखियल नाटक गुलाब जो गुल में नायक जो किरदारु कयो, यानी पहिरियों दफ़ो उहो मेल पार्ट में आयो आहे। ऐं इहो जनता जे अॻियां ॾेती लेतीअ जे ख़िलाफ़ु हिकु सुजागी आंदी हुई। मलकानी साहिब पाण बि ॾेती लेती कोन वरिती, हुनजे पीउ बि ॾेती लेती कोन वरिती हुई, इहो इतिहास में ॿुधाइनि था पिया। इहो पहिरियों दफ़ो हो जॾहिं मलकानी मर्दानो किरदारु निभायो हो, त हेल ताईं हू जनाना किरदार ई निभाईंदो आयो हो। ऐं 1930 में ई मोतीअ जी मुखड़ीअ में बि हिन साहिब नायक जो किरदारु निभायो हो। 1923 में मंघाराम मलकाणीअ खानचंद दरियाणी सां गॾिजी लालचंद अमर निनेमल, ॼेठमल परसराम ऐं हीरानंद आडवाणी जे सहकार सां रविंद्रनाथ लिटरेरी एंड ड्रामेटिक सोसाइटीअ जो पायो विधो हो, जंहिंजो मुहूर्त
गुरुदेव टैगोर पाण हैदराबाद में अची करे कयो हो। इन ये उत्सव खे कामयाब बनाइण लाइ मंघाराम साहिब ज़मींदारी छॾे हिकु महीनो पूरो हैदराबाद में अची रहियो ऐं पेश ईंदड़ प्रोग्राम जी पूरी रिथारथी हिन उत्सव में पेश करण लाइ सुठा सुठा इस्म चूंडिया, जिन में शामिल हो टैगोर जी कविताउनि ऐं चित्रा नाटक जो हिकु हिसो, सिंधी ॿोलीअ जो स्वादु चखण लाइ मज़ाकी चहचिटो वग़ैरह वग़ैरह। मंच ते चित्रा नाटक में अर्जुन जो किरदारु मलकाणीअ त चित्रा जो किरदारु संदसि दोस्त टहलराम आडवाणी निभायो। हिन पाण चित्रा में अर्जुन बणियो हो ऐं चित्रा जेका हीरोइन आहे उन नाटक जी टैगोर जे, उन में हिन जो दोस्त टहलराम आडवाणी थियो हो। प्रोग्राम अकेडमी हाई स्कूल में पेश कयो वियो, जेको हैदराबाद जो मशहूरु स्कूल हो उन टाइम में। इन्हनि इस्मनि टैगोर खे मोहे छॾियो। टैगोर सां गॾिजाणी वारे निबंध में मलकाणी साहिब इन जी पूरी ॼाण ॾिनी आहे। टैगोर खे हैदराबाद जे मशहूरु सेठ भाई नारायण दास जे नारायण महल में रहायो वियो हो, जिते हिननि जी मुलाक़ात थी। टैगोर सां विस्तार में हिननि जी ॻाल्हि ॿोल थी। मोकिलाइण वक़्तु गुरुदेव जा अखर हुआ, पहिरीं त मूंखे बावर्चीअ जे पार्ट में ॾाढ़ीअ ऐं मुछुनि सां सुञातो ई कोन, ओढ़े बीमार जी आवाज़ बि चङो फेराई हुई, पर पोइ हलण चलण मां सम्झी वियुसि त साॻियो अर्जुन वारो एक्टर आहे। शाल नाटक कला में वधो वीझो मुंहिंजी आसीस अथव। शायदि टैगोर जी आसीस ई हुई जो मलकाणी साहिब नाटकनि में पंहिंजो पाण खे मोखे वरितो। टैगोर जे आशीर्वाद सां हीअ मंडली वधी वीझी ऐं सिंधी नाटक जे इतिहासनि में हिन मंडलीअ 15-16 सालनि जे अरसे में 25-30 वॾा हक़ीक़त निगारीअ वारा, गंभीर सामाजिक आर्थिक ऐं राजनीतिक उद्देश्य वारा, जिन मां अध खां मथे यानी 15-16 असलूका नाटक हुआ, पेश कया। इन्हनि मां थोरा परसराम जा ऐं घणा दरियाणीअ जा लिखियल हुआ। इन्हनि में घणो करे मंघाराम मलकाणीअ पाण अदाकारी ऐं कुझु में हिदायतकारी बि कई। गुरुदेव जी आसीस जो ई फल हो जो मंघाराम मलकाणी नए दौर जी एकांकियुनि जो बाणी बणिजी वियो। 1924 में मंघाराम मलकाणी खे प्रोफेसर शहाणीअ वटां DJ सिंध कॉलेज कराचीअ में ऑनररी फेलो करे रखण जी नींड मिली। पिता खां आज्ञा वठी हिन साहिब कॉलेज जी फेलोशिप स्वीकार कई। हिते ई ही साहिब प्रोफेसर जे उहिदे ते पहुतो ऐं विरहाङे ताईं उते रहियो 1927 साल ताईं। ऐं थोरे घटि हिन 25 सालनि में कॉलेज में अंग्रेजीअ जी प्रोफेसरी, हॉस्टल जी वार्डन ऐं सुपरिटेंडेंटी कई। प्रोफेसर शहाणीअ संदसि मथां कॉलेज जी ड्रामा मंडली जेका 1917 में बंदि थी वई हुई, तंहिंखे चालू करण जी ज़िम्मेदारी ॾिनी ऐं 1924 में ई जॾहिं हिन कॉलेज जॉइन कयो, हिन मंडलीअ पारां नाटक पेश कयो वियो। कॉलेज में संदसि सां गॾु बुज़ुर्ग लेखक ऐं प्रोफेसर हुआ भेरूमल महरचंद ऐं लालचंद अमर ॾिनोवल त संदसि हम उम्र साथी हो LH अजवाणी। प्रोफेसर मंघाराम मलकाणीअ विद्यार्थियुनि खे शिक्षा सैद्धांतिक न पर व्यवहारी रूप में ॾींदो हो। नाटक कला जा प्रयोग हू अक्सर क्लास में कंदो हो। संदसि शागिर्दनि में दादा जशन वासवाणी ऐं सिंध जी मशहूरु लेखिका खैरुल निसा जाफ़ीअ जो पिता साहिब बि हुआ। कॉलेज में खेसि अंग्रेजी विषय में संदसि प्यारो विषय ड्रामा पढ़ण लाइ मिलियो हो, जेको हिन केतिरा साल पढ़ायो हो। हिन साहिब इन ई विषय में PhD करणु थी चाहिई, पर इहो नथो मिले त हिन PhD कई या न कई, या इहो को बि अहवालु नथो मिले पियो। तंहिं करे इब्सन, गॉल सोरडी, मैटरलिंग, बर्नार्ड शॉ वग़ैरह नाटक नवीसनि जो हिन साहिब गहरो अभ्यास कयो हो ऐं यूरोपी ड्रामा बाबति अंग्रेजीअ में केतिरा निबंध बि छपजी पधिरा थिया हुआ। 1923 में रविंद्रनाथ लिटरेरी एंड ड्रामेटिक सोसाइटी जो पायो विझण खां पोइ हिन साहिब पाण वॾा नाटक लिखणु शुरू कया। संदसि पहिरियों वॾो टिफसलो नाटक 1927 में क़िस्मत हो, जेको अंग्रेज़ी लेखक नॉबलॉक जो तर्जुमो हो। ॿियो इब्रानी लेखक ज़ेंगोल जो नाटक जो उल्थो एकता जो आलाप। टियों संदसि असुल्को नाटक खिन जी खता ऐं चौथों ऐतिहासिक नाटक अनारकली 1937 में लिखियो, जेको स्टेज ते बि पेश कयो ऐं कामयाबु थियो। संदसि दोस्त खानचंद दराणीअ 1932 में सिंध छॾे मुंबई अची वसाई ऐं हिंदी उर्दू फिल्मुनि जी कंपनी बर्पा कई, ईस्टर्न आर्ट प्रोडक्शन, जंहिंजी पहिरीं फिल्म 1933 में इंसान या शैतान शुरू कई, जंहिंमें प्रोफेसर मलकाणी साहिब नायक जो किरदारु निभायो। हिन फिल्म में प्रोफेसर सां गॾु
मशहूरु एक्ट्रेस पंहिंजी हिंदीअ जी जेका आहे सुनील दत्त जी वाइफ नरगिस, उन जी माउ जदन बाई ऐं आरबलीन बि अदाकारी कई हुई। हिन फिल्म जो हिदायतकार मलकाणी साहिब जो फुफाट मोती गिदवाणी हो। प्रोफेसर मलकाणी मुंबई फिल्म नगरीअ जी चौकाचौंध में न फाथो ऐं कॉलेज जी प्रोफेसर सां गॾु दराणीअ जी छॾे आयल नाटक मंडलीअ जो पाण रू रवां थी सिंधी नाटकनि लिखण में पाण खे मुब्तला कयो। हिन साहिब सिंधी नाटकनि में जदीद एकांकी लिखणु शुरू कया। सिंधी नसुर जी तारीख़ में पाण लिखे थो त मां सम्झां थो त नंढे नाटक जे मैदान में आउं अकेलो लिखंदड़ आहियां, जंहिं गंभीर तौरु गहरो पंक्ति ऐं क़ौमी मसइलनि ते 20-25 नंढा नाटक जोड़े सिंधी यक फ़ैसिले नाटक खे सामाजिक सुधारे जो वाहन बणायो आहे। मंझंदि क़ाइदनि जी बि पूरी पोइवारी करण जी कोशिशि कई वई आहे, जीअं थोड़नि वाक्यनि, नज़ारनि, किरदारनि ऐं नंढियुनि स्वाभाविक जुबानियुनि मां सरफ़े सां को ख़ासि खयल मतिलबु चिटो अचे। प्रोफेसर मंघाराम मलकाणी जो पहिरियों किताबु 1937 में 5 नंढा नाटक सिरे सां, ॿियों 1938 में पंक्ति पड़दा, जंहिंमें 4 नंढा नाटक शामिल हुआ, छपजी पधिरा थिया। 1930 खां 1945 ताईं हिन साहिब 20-25 नाटक लिखिया, जेके सिंध जी अलॻि अलॻि मैगज़िन में छपजी पधिरा थिया। प्रोफेसर मंघाराम मलकाणी विरहाङे खां पोइ हिंदुस्तान में बि नंढा नाटक लिखंदो रहियो। सिंध में लिखियल संदसि कुझु नाटक हिंदुस्तान में बि छपजी पधिरा थिया। सिंधी नसुर जी नाटक शाख खां अलावा हिन साहिब सिंधी तनक़ीद ऐं तवारीख़ नवीसीअ ते बि पंहिंजो कलम हलायो आहे। हिननि सिन्फ़ुनि में संदसि कलम सिंधी नाटक नवीसीअ में पूरी तरह सां मशहूरी मिलण खां पोइ 1940 में शुरू कयो आहे। हिन साहिब जा इहे लेख सिंध जी अलॻि अलॻि मैगज़िन में छपजी पधिरा थिया आहिनि, जिन में हिन साहिब सिंधी नसुर जी जुदा जुदा शाख़ुनि जो तवारीख़ी ऐं तनक़ीदी जाइज़ो वरितो आहे। इन हीअ 110 पेजनि जे किताब जो ज़ोरदार स्वागत थियो। तंहिंखां पोइ प्रोफेसर मलकाणी सिंधी नसुर जे इतिहास जी ओख ॾोख, हिंदुस्तान में छपजंदड़ साहित्य, ख़ासि करे उपन्यास ऐं कहाणीअ जे किताबनि जी आलोचना ऐं समालोचना जा मज़मून लिखी छपराईंदो रहियो। 1968 में संदसि किताब सिंधी नसुर जी तारीख़ सिज जी रोशनी ॾिठी ऐं इन्हीअ ते साहित्य अकादमीअ जो 1969 में इनाम बि मिलियो। नसुर सां गॾु प्रोफेसर यात्रा वृतांत, यादगिरियूं ऐं नज़माणे नसुर ते बि कलम हलाई आहे। संदसि छपियल किताबनि जी लिस्ट आहे: गुम थियल संदूकड़ी 1924, क़िस्मत 1926, एकता जो आलाप 1929, खिन जी खता 1930, अनारकली 1930, 5 नंढड़ा नाटक 1937, पंक्ति पड़दा 1938, प्रीत जा गीत टैगोर जा जेके तर्जुमो कया हुआ हिन पहिरीं उहे 1940 में छपिजा आहिनि। गीतांजलि 1942, अदबी उसूल अदबी ऐं तनक़ीदी मज़मून 1950, जीवन चहचटा एकांकियूं 1958, पाप की न पुंज चूंड एकांकियूं 1962, पश्चिमी यात्रा अमेरिका जो सफ़रनामो 1963, खुड़ खबीता प्या टिमकन चूंड एकांकी 1968, सिंधी नसुर जी तारीख़ 1968, जवानीअ जा जज़्बा पीढ़ीअ जूं यादियूं नज़माणो नसुर 1975, आख़रीन भेट एकांकियूं 1975, समुंड जी गज़कार एकांकियूं 1979, साहित्यकारनि जूं स्मृतियूं अदीबनि ऐं उस्तादनि जूं यादगिरियूं। इन में चइजे कि इहो हिन जो संदसि जो जीवन जो पूरो यात्रा वृतांत आहे, जंहिंखे जीवनी चऊं, उहा बि 1979 में। ऐं भारत में सिंधी साहित्य जो मुख़्तसर जाइज़ो आलोचना ऐं समालोचना 1980 में, ऐं भारत में सिंधी साहित्य जी समालोचना 1982 में छपजी करे पधिरा थिया आहिनि। संदसि घरवारी सरस्वती 1944 में हिन फ़ानी दुनिया मां चालाणो कयो हो। हिन साहिब ॿी शादी न कई हुई, छो जो संदसि जे पिता साहिब ॿी शादी कई हुई त माटेली माउ जो हिनखे अहसासु हो, इन करे हिन ॿारनि खे माटेली माउ जो अहसासु न कराइणु ॾिनो, इन करे ॿी शादी हिन न कई। विरहाङे वक़्तु 3 ॿारनि, हिन जो पुटु इंद्र ऐं सुंदर ऐं धीउ मैना सां मुंबईअ खे अची वसायो हो। ही साहिब जय हिंद कॉलेज में अंग्रेजीअ जो प्रोफेसर, पोइ हेड ऑफ डिपार्टमेंट पढ़ियो, जितां 1962 में रिटायर थियो ऐं पोइ कलकत्ते में पंहिंजे वॾे पुटु इंद्र सां गॾु रहणु लॻो। प्रोफेसर मलकाणी न रुगो लेखक हो, पर सिंधियत जो रहबर बि हो। हिन साहिब जी रहनुमाईअ में जनवरी 1949 में, यानी 47 में विरहाङो थियो आहे ऐं 1.5 साल जी जेको आहे हिकिड़ो इंटरवल आहे, उन खां पोइ 1949 में ई सिंधी साहित्य मंडल, जेको पूरे हिंदुस्तान में सिंधीअ जे लाइ का हिकिड़ी पहिरीं संस्था आहे, उहा बर्पा कई हुई बम्बई में।
14 साल लाॻीतो तंहिंजो अध्यक्ष रहियो ऐं साहित्यक ऐं सभ्यतक प्रोग्राम हिन जा थींदा रहिया। संदसि जे कलकत्ते लॾे वञण खां पोइ ही मंडल थोड़नि ई सालनि में बंदि थी वियो। हिन साहिब कलकत्ते में रहंदे बि सिंधियत जी हलचल खे हिमथायो। प्रोफेसर साहिब आख़िरी घड़ीअ ताईं सिंधियत जी सेवा कई आहे। मंघाराम मलकाणी साहित्य जी शुरूआति सिंधी नज़्म जे अंग्रेजी तर्जुमे सां कई, पोइ नाटकनि में अदाकारी कई। वक़्तु मुताबिक़ पाण सिंधीअ में एकांकी लिखी मंच ते पेश कया। एकांकी सां गॾोगॾु आलोचना समालोचना ऐं तारीख़ नवीसीअ में बि पाण मोकियो ऐं 1969 में अकादमीअ जो इनाम बि हासिलु कयो। साहित्य में ख़ासि करे नसुर में ॾिनल संदसि सेवाउनि जे करे खेसि सिंधी नसुर जो अबो असीं चई सघूं था। हिन साहिब खे मुंबई पुणे दिल्लीअ जी घणनि ई सिंधी संस्थाउनि ख़ूब हिन जी आज्ञा कई आहे ऐं हिननि खे इनाम इकराम ॾिना आहिनि। प्रोफेसर साहिब 1 दिसंबर 1980 में 84 सालनि जी उमिरि में हिन फ़ानी दुनिया खे छॾे साईंअ जो दर वञी वसायो। महिरबानी। हाँ, सुरेश बबलानी। मंघाराम मलकाणी।